अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधी ॿोली जे वॾे लेखक, दानिशवर, कालमनिगार, ड्रामा निगार, सदाकार, कंपेयर, हिदायतकार, समाज सुधारक ऐं शाइर कमर शहबाज़ 13 अप्रैल 1938 ते मोहम्मद मक़बूल बुघियो जे घर में नवाबशाह में जनम वरितो। बुनियादी ऐं सानवी तालीम बाद कराची यूनिवर्सिटी मां इंग्लिश में MA कयाई ऐं मुख़्तलिफ़ कॉलेजनि में लेक्चरार ऐं असिस्टेंट प्रोफेसर तौरु पढ़ाईंदो रहियो। SM कॉलेज कराची मां संदसि मुक़ररी कंदकोट डिग्री कॉलेज में प्रिंसिपाल तौरु थी, जंहिं दौरान मुलाज़मत जे हवाले सां संदसि मसरूफ़ियतूं फ़न अदब सक़ाफ़त खे हथी ॾियणु हो। कंदकोट में स्टेज नाटक पेश कयाई, जंहिंमें पाण नाटक लिखियाई ऐं अदाकारी पिणु कयाई। हू कमीशन जो इम्तिहान पास करे वफ़ाक़ी सरकार जो मुलाज़िम थियो ऐं नौकरी जे हवाले सां मुख़्तलिफ़ तरक़ियूं कंदो। डायरेक्टर पॉपुलेशन डिवीज़न इस्लामाबाद, डायरेक्टर एक्सपोर्ट ऐं ॿियनि उहिदनि ते बि रहियो। सिंध जे हिन नामियारे लेखक ऐं शाइर कमर शहबाज़ 5 मई 2009 ते कराची में वफ़ात कई। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था कमर शहबाज़ जी ख़ूबसूरत शाइरी। वरी यादि आए वरी नेण नाया, वाटण ते वेही मूं जूत जलाई, लखें लुड़क पोइ मूं माल्हि बनाई, मूं तोलाए साजन कया सहज साया। वरी यादि आए वरी नेण नाया, उहो गीत ॻातई जो ॻाए न ॼाणी, ॾुखियो पेच पातई निभाए न ॼाणे, न ॼातई त छो लुड़क मूं थे लिकाया। वरी यादि आए वरी नेण नाया, टिड़ी गुल थिया मुखड़ियूं मूं तोखे पुकारियो, खिड़ा के सितारा मूं छिरकी निहारियो, उमेदनि जा ॾीअड़ा मूं ॿारिया विसाया। वरी यादि आए वरी नेण नाया, मूंखे यादि आहिनि मुसरत जूं पलकूं, कंहिंजे अखियुनि में ॾिनियूं चंड झलकियूं, मगर अॼु ख़िज़ा उदासी जा साया। वरी यादि आए वरी नेण नाया, असां जूं बहारूं कहीं निमाणियूं, उमेदनि जूं मुखड़ियूं बेमौसम कुमाणियूं, जे पंहिंजा पराया पराया पराया। वरी यादि आए वरी नेण नाया, जोधा जीअ जियारे सघंदे, सूरी खे सिंगारे सघंदे, मोर मोह पर टोर न मरंदी, मारी छा छा मारे सघंदे, गुल गुल में ख़ुशबू आ पिन्हा, बाग़ सॼो छा ॿारे सघंदे, मस्ताना टांडनि ते टिलंदा, घायल सां छा घारे सघंदे, सावण खे अचिणो आ ईंदो, पिरत जा वाइदा पारे सघंदे, राति हिजर जी ॼाण त छा ई, सौदायनि खे सारे सघंदे, मुंहिंजी मस्ती मस्ती आहे सस्ती छा ठारे सघंदे, ख़ुदा ॼाणे तुंहिंजे निगाहनि में छा हो, असांखे त घूरनि सां घाए छॾियाऊं, बहारनि जी बेबाक मस्ती जा मोहे सवें पेच उल्फत जा पाए छॾियाऊं, उफ़क़ खां संदसि लाल चिणगूं चुराए, अड़े कंहिंजो झूपो जलाए छॾियाऊं, परे कर परे कर परे कर ही शोला ॾिसी थी त दिलि दुखाए छॾियाऊं, निमाणियूं निमाणियूं ही नेणनि जूं प्यालियूं, मुखामे जी मस्ती भुलाए छॾियाई। हर राति उदासी आ, हर सुबुह सितम आहे, कुझु पंहिंजे नसीबनि जो कुझु तुंहिंजो करम आहे, छा लाइ बहारनि में अॼु भूअ भिनल नाहे, हर मुखड़ी आ कोमाई हर गुल में ज़ख़्म आहे, ख़ामोश फिज़ाउनि में आवाज़ ही कहिड़ो आ, आकाश तो झूंगारे या मुंहिंजो सनम आहे, हर वार उञायल खे कुझु ज़्यादा उञाई थो, या रूही प्यासो आ या प्याले में ख़म आहे, तो दिलि में जॻह ॾेई पोइ पल में भुली वेठे, हिन दिलि में लियो पाए ॾिस तुंहिंजो ई ग़म आहे, कई भेरा ख़्यालु आयमि मां तोखे विसारींदुसि, का रीत त कान्हे पर हीअ दिलि जो मरम आहे, राति असां खां प्यारा विछड़िया, चांडोकी खां चारा विछड़िया, सावण कहिड़े कारण ईंदो दिलि खां जो दिलि वारा विछड़िया, कंहिं सूंहं ॾिनी कंहिं साव ॾिनो कंहिं दर्दनि जो दरियाउ ॾिनो, कहिड़ा कहिड़ा माण्हू आया कहिड़ा जीव जियारा विछड़िया, ख़्वाबनि जे ऐवाननि में मां तन्हा तन्हा छो आहियां, जिन जोत ॾिनी से मौत निया है तारीकी में तारा विछड़िया, तूं गीत हुएं संगीत हुएं या मुंहिंजे मन जो मीत हुएं, अॼु गीतनि खां गुंजार वई अॼु दरियाउनि खां धारा विछड़िया, के ॾींहं हुआ जो मींहुं पिया, जिन प्यार कयो से धार थिया,
तूं जो विछड़े दुनिया विछड़ी, मूंखां साथी सारा विछड़िया। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।